नाज़रीन खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर है लाहौर जिला के बत्ती चौक वाले इलाइक़े में लॉन्ग मार्च लाइ निकितल पीटीआई कारकुननि पुलिस विच में चक्रियूं थियूं आहिनि। ॻोढ़ा आणींदड़ गैस जो इस्तेमाल कयो वियो आहे। कारकुननि रस्तनि तां रंडकूं हटाए छॾियूं आहिनि। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अहम ख़बर है पुलिस पीटीआई अॻवान डॉक्टर यास्मीन राशिद जी गाड़ी खे रोके वरितो। यास्मीन राशिद जी गाड़ी जी विंड स्क्रीन भी टुटी पई। लठबाज़ी में कुछ ॿियनि गाॾियुनि खे भी नुक़सान पहुतो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अहम ख़बर है लाहौर जे इलाइक़े बत्ती चौक वारे इलाइक़े में लॉन्ग मार्च लाइ निकितल पीटीआई कारकुननि ऐं पुलिस विच में चक्रियूं थियूं आहिनि। ॻोढ़ा आणींदड़ गैस जो इस्तेमाल वक़्फ़े सां कयो पियो वञे। कारकुननि रस्तनि तां रंडकूं हटाए छॾियूं। यास्मीन राशिद जी गाड़ी जी विंड स्क्रीन भी टुटी पई। लठबाज़ी में कुछ ॿियनि गाॾियुनि खे नुक़सान भी पहुतो आहे। यास्मीन राशिद जी गाड़ी मेट्रो स्टेशन ते पुलिस जूं रंडकूं टोड़े अॻिते निकिरी वई आहे। पीटीआई कारकुननि जो पुलिस ते पथराव कयो वियो। इलाइक़ो जंग जो मैदान बणियल आहे।